अगूणो आमिर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ लाडाणो करे वियो। सफ़ारती ज़रियनि मुशर्रफ जे लाडाणे जी तस्दीक़ कई आहे। परवेज़ मुशर्रफ काफ़ी अरसे खां दुबई जे अमरीकन अस्पताल में इलाज हेठि हो, जिते हुन दम ॾिनो। मुशर्रफ जी घरवारी बि अगूणे सदर जे लाडाणे जी तस्दीक़ करे छॾी आहे। अगूणो सदर परवेज़ मुशर्रफ 11 अगस्त 1943 ते दहलीअ में पैदा थियो। हू 79 सालनि जी ॼमार में लाडाणो करे वियो। परवेज़ मुशर्रफ 1964 ईस्वीअ में पाकिस्तान आर्मीअ में शामिल थियो। आर्मी स्टाफ ऐं कमांड कॉलेज क्वेटा मां ग्रेजुएशन कयाईं। जनरल परवेज़ मुशर्रफ 7 अक्टूबर 1998 ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो उहिदो संभालियो। 12 अक्टूबर 1999 ते हू अगूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ खे हटाए चीफ एग्जीक्यूटिव मुक़ररु थियो ऐं बाद में हिकु रेफरेंडम ज़रिए पाकिस्तान जो बाक़ायदा सदर थी वियो। 2004 में आइन में 17हीं तरमीम ज़रिए परवेज़ मुशर्रफ खे वधीक 5 सालनि लाइ सदर चूंडियो वियो। परवेज़ मुशर्रफ 18 अगस्त 2008 ते इस्तीफ़ा ॾेई मुल्क छॾे दुबई हलियो वियो, जिथे हिन पंहिंजा आख़िरी पसाह पूरा कया।